रब्बिल आलमीन। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिन बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम दुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदु वुलदि आदम यौमल क़ियामति वला फ़ख़्र। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मइय फ़िल जन्नह। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त दिल जे मुहब्बत से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना हबीबिना व हबीबिका मुहम्मद मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। खालिक़ कायनात जा बेशुमार एहसान जे अवां असां खे अज़ीम शान कुरान मुक़द्दस जे वाइद में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं जे महिरबानीअ सां अवां असां कलमे पढ़ण जे निस्बत सां पाण में भाइर आहियूं। अल्लाह जे ज़ात जा बाना हूं, अल्लाह जे महबूब नबीअ जा उम्मती हूं, सहाबा अहल बैत जा ग़ुलाम हूं, औलिया अल्लाह जा ख़ादिम। कुरान मजीद जी महफ़िल वो अज़ीम महफ़िल आहे जो जाते भी कुरान मजीद पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह साईं जी रहमत नाज़िल थींदी आहे। अवां असां हिन वक्त यकीनन अल्लाह जे रहमत जे महफ़िल में वेठा। अल्लाह जी रहमत एडी वडी नेमत आहे जो हर तबके के अल्लाह जी रहमत घुर्जे। रहमत वडी शय आहे। सजी दुनिया अल्लाह को रहम थी घुरे। असां भी अल्लाह से अर्ज़ था कयूं, ए असांजा अल्लाह असां सभिनी ते रहम फरमा। आमीन चओ। या अल्लाह असां सभिनी जे वालिदैन ते रहमत फरमा, उन्हनि जे वालिदैन ते रहमत फरमा। या अल्लाह असां हिन सॼे ॻोठ वारनि ते रहमत फरमा, सभिनी कलमे वारनि ते रहमत फरमा। असांजे ज़िंदा ऐं मरी वियल मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुसलमान ते अल्लाह साईं रहमत फरमा। ये महफ़िल आहे कुरान जी महफ़िल में रहमत। के महफ़िलियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो महफ़िल मचंदी चौधारी माण्हू वेठा हूंदा न, विच में तास हूंदी अथनि,
ई माण्हू गॾु थींदा आहिनि विच में तास में, के माण्हू गॾु थींदा आहिनि विच में भंग जो कूडो घोटबो आहे, ईअं बि थींदो आहे या न? के माण्हू गॾु थींदा आहिनि विच में सुल्फी हूंदी अथनि, के माण्हू गॾु थींदा आहिनि विच में ॻाइणा नचणा नचंदा आहिनि, ॻाइणा ॻाईंदा आहिनि, के माण्हू गॾु थींदा आहिनि विच में कुकड़ विढ़ंदा आहिनि, के माण्हू चौधारी गॾु थींदा आहिनि विच में कोॾी कोॾी खेॾंदा आहिनि, मल विढ़ंदा आहिनि, के माण्हू गॾु थींदा आहिनि विच में रिछ ते कुता बछावींदा आहिनि। पर अल्लाह जी अवां असां सां महिरबानी, अवां असां गॾु थियूं विच में अल्लाह जो क़ुर, ये वॾी महिरबानी आहे या न? हाणे अल्लाह जे क़ुर असांखे गॾायो, उमेद आहे त दुनिया में भी जीअं गॾु ऐं आख़िरत में भी मुस्तफ़ा जे शफ़ाअत में कुल अल्लाह कंदो गॾु हूंदासीं। ये महफ़िल आहे क़ुर जी, जेसि ताईं आवाज़ वञे थो उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त क़रीब क़रीब अचो, क़ुर जी महफ़िल में वेहो त फ़ाइदो थींदो। ऐं जेके दोस्त परे परे वेठा आहिनि उहे बि सुरी अचनि, थोरो थोरो हेॾे अचो, क़रीब थी वियो, क़रीब थियण तव्हांजे उथण सां हेसी ताईं अचण जो भी अल्लाह साईं तव्हांखे बदिलो ॾींदो। क़रीब अचो, जज़ाकुमुल्लाह जज़ाकुमुल्लाह। क़ुर मजीद महफ़िल ऐं क़ुर केॾो वॾो अज़ीम किताब आहे जो जंहिं वरक़ ते क़ुर लिखियल आहे उन वरक़ जी इज़त आहे, आहे या न? जेको क़ुर मजीद जे पाठो मथां रखियल आहे उन पाठे जी भी इज़त आहे, जेको उन जे मथां गिलाफ चढ़ियल आहे उन कपिड़े जी भी इज़त आहे। जंहिं मंजी ऐं रहल ते क़ुर रखी पढ़ियो थो वञे उन मंजी ऐं रहल जी भी इज़त आहे। पोइ जेको हिन क़ुर जे क़रीब ईंदो, इनखे मञींदो, इनखे जी इज़त कंदो, इन जो चवण वठंदो, उन बाने जी भी अल्लाह वटि इज़त थींदी। क़ुर आहे न इज़त वारो। इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामा, अल्लाह जे महबूब नबी समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन क़ुर केतिरनि जा दर्जा बुलंद करे छॾिया। माण्हुनि जे नज़र में हूअ एॾे दर्जे वारा न, पर क़ुर जे क़रीब आया, क़ुर जा दर्जा बुलंद करे छॾिया। वयदउ बिही आख़रीन, के माण्हू दुनिया जे एतबार सां त वॾा माण्हू सॾिबा हा, पर क़ुर जे पुठी ॾियण जे करे केतिरनि खे दुनिया में ई अल्लाह ज़लील करे छॾियो। आया न? क़ुर इज़त वारो आहे, हिन जी जेको इज़त कंदो उन जी इज़त थींदी। अल्लाह जो क़ुर आहे, अल्लाह जो कलाम। इहो अवां असांखे मिलियो आहे, सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। जंहिं ज़ात ते, जंहिं साईं ते, जंहिं आका ते, जंहिं सोणे ते, जंहिं रहमतुल लिल आलमीन ते अल्लाह साईं क़ुर नाज़िल करण फरमायो, उन साईं जो नालो आहे चओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुहम्मद छा इज़त वारो आहे, छा अज़मत वारो आहे जो पूरी कायनात में नूरी तोड़े नारी, खाकी तोड़े आबी, अर्शी मखलूक तोड़े फर्शी, अव्वलीन तोड़े आखरीन, मोहम्मद मुस्तफ़ा सां शान में कोई बराबर न है। नबी साईं सभिनी खां चओ अज़मत में मथे आ, इज़्ज़त में मथे आ, इल्म में मथे आ, शान में मथे आ, मान में मथे आ। मुस्तफ़ा हिल्म में मथे आ, बुर्दबारी में मथे आ, मोजज़ात में मथे आ, कमालात में मथे आ, जमालात में मथे आ, रसूलन में रिसालत में सभिनी खां मथे आ, नुबुवत में सभिनी नबियन खां मथे आ, इमामत में कायनात जे इमामन खां मुस्तफ़ा मथे आ, अखलाक में सभिनी अखलाक वारन खां मथे आ, हिल्म में हिल्म वारन खां मथे आ, सदाकत में सिद्दीकन खां मथे आ, अदालत में आदलन खां मथे आ, सखावत में सखन खां मथे आ, शुजात में दिलेरन खां मथे आ, सियासत में सियासतदानन खां मथे आ, बुजुर्गी में मुस्तफ़ा बुजुर्गन खां मथे आ, मोहम्मद मुस्तफ़ा नूर में सभिनी नूरान खां चओ मथे आ। ये आया न
उन ज़ात के मोहम्मद चइबो आहे जेको सभिनी खां शान में मथे आहे। जंहिं साईं जहिड़ो न ॼाओ आहे, न ॼमंदो, न आयो आहे, न ईंदो, न थियो आहे, न को थींदो। इहो असांजो चओ ईमान आहे। इन ते रहूं था, इन ते जीऊं था, इन ते मरण चाहियूं था। क़यामत वारे ॾियारे इन ईमान ते उथण चाहियूं था। कहिड़ो ईमान? त मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वरी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी कायनात खां शान मान में चओ मथे आहे। कोई भी मुस्तफ़ा जे बराबर नाहे। ऐं असांजे आलमनि त उन्हनि खे काफ़िर चयो आहे जेके चवंदा आहिनि त असांजा 11-12 इमाम नबी से सां शान में बराबर आहे। नऊज़ बिल्लाह। जिन नबी से सां कंहिंखे शान में बराबर चयो, असांजे आलमनि चयो इहे चवण वारा काफ़िर। ईअं आहे या न? हा बा। असांजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सभिनी खां अज़मत में चओ मथे आहे। ऐं इहा असां पंहिंजे नए नस्ल खे ॻाल्हि मञायूं था, ॿुधायूं था, सेखारियूं था। नए नस्ल पंहिंजे खे ईमान सेखारियूं था त इहो ईमान रखणो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी कायनात खां इज़त में अज़मत में मथे आहे। ऐं ॿियनि खे बि इहा दावत था ॾियूं त जेको असांजे जमायत में अचणु चाहे त इहो ईमान रखे त मोहम्मद मुस्तफ़ा जो सभिनी खां मथे आहे, सभिनी खां आला, सभिनी खां अशरफ, सभिनी खां अफ़ज़ल, सभिनी खां अकमल। इन असांजे खुलियल ईमान खे साम्हूं रखो। पोइ अञा बि जेको असांजे लाइ चवे त हे नऊज़ बिल्लाह नबी से खे पाण जहिड़ो चवंदा आहिनि, इहो सच थो ॻाल्हाए, कूड़ थो हणे। हाँ बा। असांजे इन चिट्टे ईमान खां पोइ बि कोई चवे हे साईं नबी से खे वॾे भाउ जहिड़ो चवंदा, इहो सच ॻाल्हाए कूड़ ॻाल्हाए। हाँ बा। कूड़ ॻाल्हाए न। कूड़े जी अल्लाह वटि बि कुझु क़दुरदानी आहे या न आहे? कूड़े ते अल्लाह जी चओ लानत आहे। हाँ बा। भैया खोड़ अथसि। कूड़ खे छॾींदो त लानत छॾींदो, कूड़ न छॾींदो त लानत बि न छॾींदो। केर बि हुजे, तोड़े इहो निंड पियो हुजे त बि लानत अथसि। कूड़ जो थो वणे। असांजो ईमान अकीदो आहे कोई नूरी, कोई नारी, कोई खाकी, कोई आबी मोहम्मद मुस्तफ़ा सां अज़मत में, इज्जत में, मर्तबे में, मान में, शान में बराबर मिली। चो बराबर नाहे, बराबर नाहे। मोहम्मद मुस्तफ़ा सभिनी खां अज़मत में आला है। इन ज़ात से ताल्लुक जे करे अल्लाह पाक वटि मोमिन जी इज्जत थींदी है। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। मुझा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू ऐलान कर जेको भी अल्लाह से मोहब्बत करण चाहे मां मोहम्मद जी ताबेदारी करे। क्या करे? मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत करे, गुलामी करे, ताबेदारी करे, मुस्तफ़ा जी इज्जत रखे, अज़मत रखे, मोहम्मद मुस्तफ़ा जो चवण वठे। जी मुस्तफ़ा सेखारे उए सिखे, जी मुस्तफ़ा समझाए उए समझे, जी मुस्तफ़ा जो रस्तो हुजे उहो रस्तो वठे, वो कामयाब। मुस्तफ़ा जो गुलाम अल्लाह जो महबूब थी पवंदो। फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। मां मोहम्मद जी ताबेदारी कयो, अल्लाह जा महबूब थी पवंदो। अल्लाह जो महबूब थियण का थोड़ी गाल आहे, वडी गाल, वडी गाल आहे। अल्लाह जो महबूब पोइ जॾहिं अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो न त अल्लाह पहिरियों कमु कहिड़ो कंदो? यगफिर लकुम ज़ुनूबकुम। अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾे। गुनाह जे करे माण्हू दागजी पवंदो आहे। गुनाह दागदार बणाईंदो आहे। गुनाह माण्हू जे लाइ दाग आहे। जॾहिं अल्लाह मुस्तफ़ा जे गुलाम सां मोहब्बत कंदो आहे त पहिरियों दाग मिटाईंदो अथसि। गुनाह माफ़ थी विया, दफ़्तर गुनाह जो साफ़ थी वियो ऐं अल्लाह पाक वटि चमकदार शीशे वांगुरु चिट्टो थी पियो। त इहो सुठो थियो न।
वयगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ॾाढो बख्शींदड़ ॾाढो मेहरबान। मुस्तफ़ा जे गुलाम खे बख्शींदो, ताबेदार खे बख्शींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी। जे मां मोहम्मद जे सुन्नत सां मोहब्बत कई, उन मां मोहम्मद सां मोहब्बत कई। ममन अहब्बनी कान मइय फिल जन्नत। जेको मूंसां मोहब्बत कंदो जन्नत में भी मुझे कढ मूंसां गॾु हलंदो। मुस्तफ़ा जी ताबेदारी लाज़मी है। ये जिंदगी गुज़री वेंदी, ॿियनि दुनियादारनि जूं ॻाल्हियूं करे 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 ज़िंदगी गुज़री वेंदी, ॻरी वेंदी। ये लूण वांगुरु ॻरी वेंदी, फ़ाइदो न थींदो। ऐं मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ में जेका घड़ी गुज़रंदी, इन क़ुरान जे मञण में, मुस्तफ़ा जे तरीक़े में, दीन जे सिखण में, सेखारण में, ॿुधण में, ॿुधाइण में, उहा घड़ी घड़ी क़ीमती थी पवंदी। थोड़ी मेहनत कबी आहे। हाँ बा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो सिखणो पवंदो, समझणो पवंदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको इताअत कंदो न, सब खां पहिरियों पंहिंजे नफ्स ते कंट्रोल करणो पवंदो, नफ्सानी ख्वाहिशात खे रोकणो पवंदो। ताबेदारी करे रहमतुल लिल आलमीन जी ताबेदारी कंदो त रहमत मों हिस्सो मिलंदुसि, न कंदो त दर बंद हूंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा। सब मुझा उम्मती जन्नत में वेंदा, बाकी जेके इनकार कंदा उहे न वेंदा। पाण इनकार करे जन्नत में वञण खां पोइ उहो न वेंदो न। क़ील मन अबा, अल्लाह जा महबूब तहां जो उम्मती वरी जन्नत में वञण खां इनकार करे इहो केरु हूंदो? इहो वॾो बदबख्त हूंदो जो उम्मती भी आहे, जन्नत में वञण में इनकार भी थो करे। क़ाल मन अताअनी दखलल जन्नत वमन असानी फ़क़द अबा। पाण फरमायो, जेको मुंहिंजी फर्मा बरदारी कंदो, ताबेदारी कंदो त जन्नत में वेंदो, ऐं जेको मुंहिंजी नाफरमानी कंदो उन पाण जन्नत में वञण खां इनकार कयो। पाण जेको ताबेदारी नथो करे सोने मुस्तफ़ा जो तरीक़ो जन्नत जो तरीक़ो, उहो तरीक़ो हले ही नथो। मुस्तफ़ा जो रस्तो जन्नत जो रस्तो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जन्नत जो रस्तो आहे। हाणे वो रस्तो वठे नथो, ज़हन में इहो अथसि त मां जन्नत में वेंदुसि, रस्तो ॿियो वरितो अथई। जेको रस्तो वठंदो ओॾांहुं वेंदो न। हाँ त हिकिड़ो माण्हू पने अकल में बीही करे चए मूंखे कराची वञिणो आहे, वरी रोड परियों वठी लाहौर ॾे वञे, ज़हन में अथसि त मां कराची थो वञा। इहो कराची पहुचंदो कि न अञा परे थी न वेंदो? रस्तो जेको ज़हन में अथसि उहो वतो न थिए। जेको रस्तो वतो थिए उहो ज़हन जे ख़िलाफ़ अथसि। हाणे तव्हां असां बि सॼो ॾींहुं ॻाल्हियूं कयूं, असां बस सुन्नी ऐं सुन्नी ऐं सुन्नी ऐं सुन्नी। जेसिताईं सुन्नत तरीक़े ते न हलंदासीं सुन्नी न आहियूं। असां पाण खे सम्झो असां आशिक़े रसूल आहियूं, नबी से जो तरीक़ो न वठंदासीं असांजो इश्क रुगो ज़बान वारो आहे, बस कम जो न आहे। नाले जा आशिक़ खोड़ खोड़ नाले जा आशिक़ आहिनि या न? आशिक़ नाले जा न हुजनि, सच्चा ताबेदार हुजनि, वफ़ादार हुजनि, समझदार हुजनि, उन में सब खां पहिरियों पंहिंजे नफ़्स सां टकर करणो पवंदो, नफ़्स सां मुक़ाबिलो करणो पवंदो, नफ़्स खे सम्झाइणो पवंदो आहे त पंहिंजी मर्ज़ी न हलाइजां, पंहिंजी मर्ज़ी न हलाइजां, अल्लाह जे रसूल जो तरीक़ो सिखी उन ते हल, पोइ तूं कामयाब थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। तमाम तेस ताईं मोमिन न थींदो जेस ताईं अब्बे अम्मा खां, उस्ताद खां, मुर्शिद खां, वलियन खां, बुजुर्गन खां, सहाबा खां, अहल बैत खां, सभिनी माण्हुनि खां वधीक मां मोहम्मद सां मोहब्बत अथसि त मोमिन आहे, न त न आहे। सभिनी खां वधीक मोहब्बत मुस्तफ़ा जे ज़ात सां। ऐं मोहब्बत जी ख़बर कॾहिं पवंदी? जॾहिं नबी से जे तरीक़े खे वठंदो त पोइ सम्झबो मोहब्बत अथसि।
थोड़ो समझी हलणो, पाण खे समझाइणो, पाण खे ही कुरान तव्हां असां सभिनी जे लाइ, ही कुरान समझाए तो मुस्तफा जी ताबेदारी कयो, जंहिं साईं खे अल्लाह एडी अज़मत ॾिनी, एडो शान ॾिनो जो उन मुहम्मद मुस्तफा जे बराबर कायनात में कोई न। इहो असांजो ईमान आहे। हाँ भाई, इहो सही ईमान आहे या न आहे? हाँ साईं, उन प्यारे पैगंबर जने इन कुरान जी दावत ॾिनी, माण्हुनि खे समझाइण शुरू कयो। जीअं ई कुरान पढ़ियूं त माण्हुनि तकलीफ़ूं ॾिनियूं, किन पत्थर हया, किन जादूगर चयो, किन मजनून माना नऊज़ बिल्लाह चरियो चयो, किन मशहूर चयो त हिन ते जादू थी वियो आहे, विफलंदो त वते नऊज़ बिल्लाह, किन कूड़ो चयो नऊज़ बिल्लाह अस्तगफिरुल्लाह, किन पत्थर आया। इहो सभु कुछ थींदो रहियो, साईं जन कुरान पढ़ंदा रहिया, हज़ार टकराव थिया, साईं जन कुरान पढ़ंदा रहिया, साईं जन कुरान ॿुधाईंदा रहिया। आखिर 3 साल शोबे अबी तालिब में सुने मुस्तफा के कैद रखियो, तॾहिं भी कुरान पढ़ंदा रहिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिलाफ साईं जन जॾहिं ताइफ में विया वाइज़ करण, उते जॾहिं दावत ॾिनऊं, न कुरान जी ॻाल्हि कयूं, तो उन्होंने एतरी तकलीफ़ ॾिनी, एतरा पत्थर आया जो खून मुबारक वांदे पेरन मुबारकन ताईं पहुची वियो। साईं जन फरमायो सब कुछ तव्हां कंदा रहो, पर मां मोहम्मद कुरान पढ़ंदो रहंदुसि। हुननि चयो त हे कुरान न पढ़, 40 साल तव्हां असां वटि रहिया हो, असां तव्हांखे का बि तकलीफ़ न ॾिनी आहे, हाणे जेके ॻाल्हियूं था कयो न इहे न कयो। अमानतूं रखंदा हा, सादिक अमीन चवंदा हा, हाणे उहे बिगड़ंदा था वञनि, ऐं मामूली बिगाड़ बि न हुयो, टकराव। जेको सोने मुस्तफा के मञे पियो उनखे भी मार पई मिले। हजरत बिलाल साईं के दुख मिला मुस्तफा जे मञण जे करे। हजरत बीबी सुमैया के शहीद कयो मुस्तफा जे मञण जे करे। बीबी जुनेरा जो अखियूं कढी वियो सोने मुस्तफा जे मञण जे करे। हजरत यासिर साईं के शहीद कयो मुस्तफा जे मञण जे करे। जेको मञे पियो उनखे भी ईज़ाए पियो वञे। साईं जन या सजी कुर्बानी दिसन पिया, मुखे भी तकलीफूं, मुझे मञण वारन के भी तकलीफूं। हाणे जंहिंखे तकलीफूं मिलन, हिकड़े के तकलीफ मिले ॿियो वरी उन ला पासे ॾे ईंदो न। पर हिन कुरान जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं जो जेके ॿुधनि पिया थोड़ो भी तवज्जो करे ॿुधनि पिया त दिल में घिरी पियूं वञनि ॻाल्हियूं। चवनि पिया ॻाल्हि इहा सची आ। नबी से जे हथ ते हथ रखी बैयत करे से मां भी तहां जो गुलाम आहियां। ही ॿिया मार खाई रहिया आहिनि, हे वरी आयो आहे त इने के सलाम आहे या न? हाँ सही। अञा उहे दुखन में आहिनि, वरी ॿियो थो अचे, वरी वो मार थो खाए, वरी टियों थो अचे। आखिर हुननि ॾिठो त हे वधंदा था वञनि, सोचण लगा। हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेका दुश्मनी पई थिए उहा दुनिया जे मसलन ते ही या दीन ते? जोर सां छा ते? दीन जे मसलन ते ही न। हाणे असां के दीन वो वणे नथो। अल्लाहु अकबर। छो त असां भी चवंदा जे असां दीन ते हलंदासीं त असां सां भी नफ़रतूं थींदियूं। साईं जन ने दीन ते कुर्बानी ॾिनी, सहाबा अहल बैत ने दीन ते कुर्बानी ॾिनी। असां ज़बान सां चऊं था असां भी उन्हनि जे रस्ते ते आहियूं, उन्हनि जे दीन ते आहियूं, असां जा साईं आहिनि, पर दीन असां खे प्यारो न आहे। रुगो नाले सां था चऊं त असां जो दीन आहे, उन दीन ते हलण नथा चाहियूं। दीन असां खे ॾुखियो थो लॻे, छो त नफ्स सां टकराव आहे न दीन ते हलण। नफ्स जो पूॼारी दीन ते न हली सघंदो। पंहिंजे नफ्स खे अञा मस समझाए, वरी भाउ जो नफ्स ॿियो, पुट जो नफ्स ॿियो, चाचा मामा ॿिए पासे। टक्कर आहे या न? या मुखालफ़त असां चाहियूं ई नथा। पोइ असांजो दीन आहे मिड़े कोरीअड़े घर वांगुरु, कमज़ोर ईमान, कमज़ोर दीन।
दीन अल्लाह मोकिलियो आहे त असां तव्हांजे कामयाबी जे लाइ इनखे समझूं इनखे मञूं तॾहिं कामयाब थींदासीं। उहे बि त जवान हुया न जे मारूं खाई बि मुस्तफ़ा जो साथ ॾिनो। चरिया न हा, घरनि मां कढिया विया, उखरिजू मिन दियारहिम, घरनि मां निकिरो। ये सब कुछ थींदो रहियो साईं जन कुरान पढ़ंदा रहिया। तंहिंजे करे तव्हां असां बि कुरान पढ़बो। मां सभिनी खे अर्ज़ु थो कयां तर्जुमे सां कुरान पढ़ो, तर्जुमो पढ़ो कुरान जो, तर्जुमो माना पढ़ो। जंहिं बि तव्हांखे जमायत ते एतमाद हुजे त फलाणे जमायत जो तर्जुमो पढ़ो, उहो वठी पढ़ो तर्जुमो। कुरान तव्हांखे नुक़सान न ॾींदो, इंशाअल्लाह पढ़बो। अॼु पढ़णु शुरू कंदो न त केतिरा झलींदो। तूं ईअं क़ुरान थो पढ़े, तूं सम्झी सघंदे? हुनखे भउ थो थिए त क़ुरान पढ़ंदो त हे क़ुरान जो थी वेंदो, पोइ असांखे सुभाणे झलींदो। हे बि गुनाह अथव, हे बि गुनाह अथव, हे बि गुनाह अथव, हे बि गुनाह अथव। फासी वञो हिन मुला मूं पोइ झलींदा आहिनि। क़ुरान खे तर्जुमे सां माण्हू पढ़ंदो त ख़बर पवंदी न छा आहे लिखियलु, पोइ सम्झ में ईंदी ॻाल्हि हक़ छा आहे ना हक़ छा आहे। हीअं मोबाइलियूं लॻियूं पियूं आहिनि, हर कोई पंहिंजो आवाज़ भरे मोबाइल ते उछले थो छॾे, अलाए काथे काथे थो वञी पहुचे। पोइ माण्हू मोबाइलियूं ॾिसी सम्झंदा हेॾे केॾी ॻाल्हि थो करे, इहो हक़ आहे न। ईअं कनि था नथा कनि। हाणे मोबाइल में माण्हू मौलवी थी था वञनि, मोबाइल खे ॾिसी वॾा समझदार थी था वञनि। वाह क़ुरान पढ़ो न पाण तव्हां। क़ुरान में ख़ैर ख़्वाही आहे। हिकु जाइ ते मां दावत ॾिनी कचहरीअ में, मां बाबा क़ुरान खे माना सां पढ़ो। हिकिड़ो प्राइमरी स्कूल जो उस्ताद हो, ॿुधी उन चयो साईं जे क़ुरान माना सां था पढ़ूं न त असांजो अॻिलो ईमान बि वञे थो। ॿुधो मां वरी खिली चयोमांसि उहो त वेंदो न जेको ग़लति हूंदो, ॿियो ईंदो क़ुरान वारो ईमान जेको सचो हूंदो, उहो त वेंदो न। हुनजी मर्ज़ी ही त उहो रस्म रवाज वारो दीन बि हुजे, क़ुरान बि पढ़ा। हुनजी मर्ज़ी आई जेको मुझे से हिन में ॻाल्हियूं न उहे हिन में हुजनि। जे ग़लति हूंदियूं क़ुरान उन्हनि खे ग़लति कंदो न, ईअं आहे या न। उन जे बजाय सचूं ॻाल्हियूं तोखे सम्झाईंदो क़ुरान। एतमाद अथई क़ुरान ते त क़ुरान पढ़, न अथई त तुंहिंजी मर्ज़ी। सोने मुस्तफ़ा सब चयो सल्लल्लाहु अलैहि साईं जन जॾहिं क़ुरान पढ़ियो त उन्हनि खे साईं जन खे रोकियो, पहिरियों लालच ॾिनऊं। जे दौलत चयो त दौलत ॾियूं, गॾु करे पैसा सभु असां तव्हांखे एतिरा पैसा जमा करे ॾियूं जो सॼे मके में तव्हां जेतिरो मालदार कोई न हुजे, पर हिन क़ुरान खे न पढ़। जे तव्हांखे शादियुनि जी ज़रूरत आहे त जेतिरियूं शादियूं मके में चओ, जहिड़ियूं छोकिरियूं चओ तव्हांखे ॾेखारियूं, उहे तव्हां पसंदि कयो, तव्हांखे शादियूं करायूं, पर क़ुरान खे न पढ़। हाणे तव्हां सम्झी वेंदव इन त उन्हनि खे केरु न पियो वणे, केरु क़ुरान न पियो वणे। साईं जन त उते रहंदा जेसिताईं क़ुरान न पढ़ियो तेसिताईं वणंदा, क़ुरान न पियो वणे। जे तव्हांखे उहिदो घुर्जे त असां सभु क़बाइली सरदार गॾिजी तव्हांखे वॾो सरदार बणायूं, पर क़ुरान खे न पढ़ो। साईं जन फरमायो औरतूं बि ॾेई सघो था, दौलत बि ॾेई सघो था, उहिदो बि ॾेई सघो था, पर जन अहिड़ो कमु करे ॾेखारियो जेको तव्हांजे करण खां ई मथे हुजे। मसलन सॼे हथ ते सिज लाए रखो, खॿे हथ ते चंड लाए रखो, त बि मां मोहम्मद क़ुरान खे न छॾींदो, क़ुरान पढ़ंदो रहंदो। भली टकराइजो छो? उतल मा उही इलैक मिनल क़ुरान, रब तो फरमायो क़ुरान पढ़। तव्हां था चओ न पढ़, जे पढ़ा तो त तव्हां था कावड़जो, जे नथा पढ़ो त रब तो कावड़जे, त मुंहिंजो चवण छो नथो वठे। कुल इन्नी अखाफ
इन असैतु रब्बी अदाब यौमिन अज़ीम। तंहिंजे करे मां तव्हां जे सज़ाउनि खां नथो डिॼां, मां अल्लाह जे अज़ाब खां थो डिॼां। जे नाफ़रमानी मां कयां ऐं अल्लाह जो मूंखे अज़ाब अचे त केरु बचाए सघंदो। तंहिंजे करे मोहम्मद सॼी दुनिया खे रंजाए सघे थो, पर मुस्तफ़ा अल्लाह जे ज़ात खे नथो रंजाए। सब कावड़ जो वली तवां जे करे मां रब के नाराज कंदुसि, जे अल्लाह मूंखे एडी इज्जत ॾिनी आहे। खातमुन नबीयीन बनायो, रहमतुल लिल आलमीन बनायो, शफीउल मुज़नबीन बनायो, इज्जत में अजमत में आला बनायो। मां उन रब के नाराज कंदुसि न। तवां भले रुसी वञो, भली रुसी वञो, ॾिठो त ॻाल्हि न हली, पंहिंजनि खे झलण शुरू कयो। ला तस्माउ लिहाज़ल क़ुरान, पंहिंजनि खे झलियो, इन क़ुरान उनखे न ॿुधो। इतो बि तव्हां सम्झी वेंदो त उन्हनि खे केरु न पियो वणे ज़ोर सां। क़ुरान न पियो वणे न, क़ुरान न पढ़ो। हाणे हू त झलनि पिया, क़ुरान न ॿुधो। उन ज़माने में वाइज़ ऐं जलसा थोरे हूंदा त क़ुरान पढ़ियो वञे त इन वाइज़ ते न वञो, माण्हू खे झले बीह रहे, न वञो वाइज़। इहो असांजे जमात जो न आहे, ॿियनि जो वाइज़ आहे न वञो। हे फिरी वियो आहे फिलाणो मोहम्मद क़ुरान तरी तो पढ़े ॾे, न वञो। उन ज़माने में जलसो त न हुयो न। घरों हिकिड़ो माण्हू कम ते वञे, साईं जन गॾिया वञनि, क़ुरान ॿुधाईंदा 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 गॾिया। हाणे कंहिंखे झलनि, हा साईं, इन तरीक़े सां कंहिंखे झलनि। ऐं सुहिणे मुस्तफ़ा सां हिकिड़ी मुलाक़ात करे त सॼी ॻाल्हि सम्झी वञे त हक़ ई आहे। जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिठूं त हिक मुलाक़ात में सम्झी थो वञे त चवण लॻा जादूगर आहे। जे जादूगर हुजे त आसूदनि ते जादू करे पंहिंजा पोइ लॻ बणाए न, जादू वरी ग़रीबनि ते थो करे। अकुल अथव इहो। जादूगर हुजे त वॾनि माण्हुनि खे जादू करे फासाए न, को तकलीफ़ ई न ॾेसि। हेॾियूं तव्हां तकलीफ़ूं था ॾियोसि, तव्हां ते नथो जादू करे। हे अल्लाह जो क़ुरान थो ॿुधाए, क़ुरान में असर आहे। जेको हिनखे दिलि सां ॿुधंदो आहे, क़ुरान दिलि में जाइ कंदो। जाते जाते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे। ऐं जाते जाते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, उते क़ुरान पंहिंजा मञीदड़ पैदा कंदो, बेख़बर ख़बरदार थींदो। क़ुरान खे ॿुधंदो त क़ुरान दिलि में जाइ कंदो। इहे बि न रोके सघिया। पोइ चऊं छा कयूं, टी सलाह कयूं, पर उहा लिकी कयूं, लिकी सलाह करे फ़ैसिलो कयूं त या त साईं जन खे क़ैद कयो वञे, कोठीअ में बंदि करे, बसि न कंहिंसां मिले, न को वेहे, न को उथे, बसि सभु असां गॾु कुल्लो असां घणा हुन, हिकु ॿ माण्हू बसि, ॿिया थोरा थोरा ग़ुलाम कुझु कढंदा त बसि क़ैद कयूं। कंहिं चयो न त जे क़ैद कंदुसि त मानी पाणी त ॾींदुसि न। चई हा। पोइ जेको मानी खणी वञेसि, जेको पाणी खणी वञेसि, उन ते जादू करे उनखे सम्झाए, वरी उहो ॿियनि खे सम्झाए, छा फ़ाइदो। जीअं ॻाल्हि सही कई, चई भला मुल्क मां कढी छॾियोसि, ॻोठ मां ई कढी छॾियोसि, त पोइ त बसि न, जान छुटी पवंदी। बसि ॻोठ में तुंहिंजी पाबंदी आहे, मके में कॾहिं न ईंदे, ईंदे त ॾोही या हीअं कयूं, मस्त उठ ते वेहारे, उनखे ॾाढियूं लठियूं हणो मस्त उठ खे, उन ते वेहारियोसि। पोइ मस्त उठ तपायो, लठियूं तपाईंदा, मोह कंदो, काॾे थो वञा ख़बर न पवंदो, अलाए काॾे खणी वेंदुसि, जाते वञी बीहे। पोइ असां खां परे हलियो वेंदो, जान छुटी पवंदी। कंहिं चयो न त ईअं त तव्हां कयो, पर काथां त उठ बीहंदो न। जी हा बीहंदो। पोइ उते लही, उते माण्हुनि खे पंहिंजो बणाए, वरी पोइ लश्कर कढी ऐं तव्हां ते अचे हमलो करे, पोइ छा कंदव। ईअं बि न ठहियो। आख़िर छा कयूं, आख़िर चयूं असां जेके बि मके जा माण्हू आहियूं, जेके बि कबीला आहिनि, सभिनी कबीलनि जा नौजवान अचनि, घर ते हमलो कयूं। पोइ नऊज़ बिल्लाह सभु धक धक हणनि, पोइ क़त्ल कयूंसि। पोइ बनु हाशिम वारा
ये सभिनी सां विड़ी न रह सघंदा पोइ फ़ैसिलो थींदो फ़ैसिले में क़त्ल जी कीमत पवंदी पोइ कुल गॾ जी कीमत भरींदासीं जान छुटी पवंदी हुनने गुझी सलाह कई रब्बुल आलमीन हिन क़ुरान में मोहम्मद मुस्तफ़ा के उहा ॻाल्हि बि वही करे सॼी ॿुधाई वइज़ यमकुर बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूक औ यक़्तुलूक औ युख़रिजूक मुझा महबूब तुझे बारे में सलाह कई थऊं त या तोखे कैद कन या तोखे क़त्ल कन या तोखे मुल्क मो कढी छॾन यमकुरून व यमकुरुल्लाह हुननि पंहिंजी सोच सोची आहे अल्लाह जो जुदा इरादो आहे हुननि जी मर्ज़ी आहे मोहम्मद मक्के जे घिटिन में घुमंदे नज़र न अचे अल्लाह जो इरादो आहे वरफ़ाना लक ज़िक्रक अल्लाह तुझो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे हो मक्के जे घिटिन में घुमण नथा सन मां अल्लाह महबूब तोखे अर्शल जा सैर कराए ॾेखारे जंहिंजो रब तंहिंजो सब जंहिंजो रब तंहिंजो सब अल्लाह कुरान में नबी से के ॿुधायो तुझे बारे में 3 सलाहूं कयूं या क़त्ल या मुल्क निकाली या कैद टिनी ॻाल्हियुनि मां क़त्ल वॾी ॻाल्हि ही न मुश्किल या मुश्किल ही साईं जन के जॾहिं अल्लाह से इहा ॻाल्हि ॿुधाई त सोने मुस्तफ़ा छा फरमायो साईं जन ईअं फरमायो लवदतु अन उक़्तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल हो मुखे हिकु दफ़ो कुरान पढ़ण जे करे क़त्ल करण था चाहिनि मां मोहम्मद हिन शइ खे पसंदि थो कयां मां एॾो चिटो कुरान पढ़ां काफ़िर खे काफ़िर चवां मोमिन खे मोमिन चवां मुवहिद खे मुवहिद चवां मुशरिक खे मुशरिक चवां हलाल खे हलाल चवां हराम खे हराम चवां जन्नती खे जन्नती चवां जहन्नमी खे जहन्नमी चवां मां एॾो चिटो कुरान पढ़ां जो दुश्मन मूंसां चिड़ी पवे पोइ मूंसां विड़ी पवे पोइ मूंखे क़त्ल करे मां वरी ज़िंदा कयो वञा वरी ॿीहर बि मां एॾो खोले कुरान पढ़ा जो दुश्मन चिड़ी पवे मूंसां विड़ी पवे वरी मूंखे क़त्ल करे वरी मां ज़िंदा कयो वञा वरी मां एॾो कुरान चिटो पढ़ा जो दुश्मन के हक बुधाईंदो रहा हलाल के हलाल चवां हराम के हराम चवां बुत परस्ती जी मुखालफत कयां अल्लाह जी तौहीद बुधायां दुश्मन चिड़ी पवे मूंसां विड़ी पवे वरी मूंखे क़त्ल करे हू मूंखे हिकु दफ़ो क़त्ल करण थो चाहे मां मोहम्मद हिन कुरान ते वरी वरी क़त्ल थियण जे लाइ तयार आहियां वाह मुस्तफ़ा तुझी अज़मत क़त्ल करण था चाहिनि त नुक़सान मूंखे ईमान ते माण्हू मरे त ठरे अल्लाह जे रज़ा लाइ जेको शहीद थी वियो खटी वियो न में नुक़सान त आहे ई न बाक़ी दीन आहे उहो अल्लाह जो अल्लाह जाने दीन जाने सोने मुस्तफ़ा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लालच में भी उन्हनि जी ॻाल्हि क़बूल न कई क़त्ल वारे धमकीअ ते भी ॻाल्हि क़बूल न कई दलाइल सां एॾो दीन ॿुधाईंदा रहिया जो हुज्जत पूरी थी वई सभिनी समझो त ॻाल्हि सची आहे हुज्जत पूरी थी वई अल्लाह साईं मुस्तफ़ा साईं खे इजाज़त ॾिनी त हाणे इन इलाके खे छॾे वञो इते ज़मीन गैराबाद आहे जेका आबादी थियणी साथी जिन ईमान आंदो सो आंदो अल्लाह जाने पियो ॿिया न आणींदा अल्लाह सब कुछ जाने तां लदे काफरन जी मर्जी भी लदन दो रोज तकलीफू रोज दुख इज अखरजहुल लजीन कफरू रब साईं ने फरमाए काफरन मुझे महबूब के मक्के में कढ इजाजत अल्लाह दी साईं जन निकता सफर में गड मुस्तफा सा सिद्दीक अकबर मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब ता की सफर मुख्तसर कुछ बुधाए समझो ना वो सोने साईं जन मदीने में वही रहा उते भी पढ़े कुरान क्या पढ़े कुरान हाने साईं जन उते पहुता त मक्के वारा ओडे वही लड़ाई करण लगा 10 साल मक्के में रहा 10 सालन में 52 लड़ाई जो इंतजाम करनो पियो 52 लड़ाइयों 10 सालन में
माना हिकड़ी लड़ाई को बस थे तो वरी बे पासे नो खबर पे तो फिलानी कौम वरी तैयार थिया ता सा वेण जे ला के कादव यो सब कुछ थियो त छाजे करे ओ हिन कुरान जे ए कुरान असा त ई आसानी न पहुतो आ कई जवान कुसी वियान हिन ते कई वली